अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जनाब। उम्मीद आहे सभु ख़ुशि ऐं शादो आबाद हूंदो। दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल एक्टिव वॉइस। दोस्तों हिन महिल असां हिकु संगती मौजूदु आहे जंहिंजो वीडियो वायरल थियो, जेको असां चए पियो थो अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम, आईफोन 13 चाहिए। उहो ई शख़्स सम्झां थो त असां सां गॾु मौजूदु आहे। उहो अॼु असां सां गॾु आहे। अचो हुन सां मुलाक़ात कयूं। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम। तव्हांजो माशाल्लाह वीडियो वायरल थियो, पोइ उन जे बारे में छा था चवणु चाहियो? कुछ ना। कुछ ना, चलो आईफोन 13 चाहिए। 30 चाहिए। अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम। अस्सलाम। अस्सलाम वालेकुम, वालेकुम सलाम चओ। अस्सलाम। सलाम। हाँ, तव्हां पंहिंजे ॿुधण वारनि खे छा चवणु चाहींदो? कुछ ना। कुछ न, बस खेल ख़तम। हाँ, कर ख़त्म। छो भला पंहिंजे ॿुधण वारनि सां नाराज़ आहियो छा? हाँ न। छो? कटे तो न। छा वरितो हुई? कुटे तो न। केरु थो कुटे तोखे? वाजिद। वाजिद कुटे थो? हाँ दोस्तों, वाजिद खे गुज़ारिश आहे त हिन भाऊ खे न कुटे। हे तमामु सुठो माण्हू आहे, तमामु बहितरीनु माण्हू आहे। हे कम वारो माण्हू आहे, बाक़ाइदे माल बि चारींदो आहे। आईफोन 13, आईफोन 13। हाँ जी दोस्तों, वधीक तव्हां असांखे ॾिजो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।